नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त बरिया सिटी भरिसां ॻोठ जीअंदो कीरियो में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले नौशरो फेरोज़ तरफ़ां कार्नल गॾिजाणी में MSF जे मरकज़ी सदर आमिर भुट्टो, फंक्शनल लीग जे मरकज़ी ऑर्गेनाइज़ वक़ार जट उसामा जाफ़री, ज़िले सदर फ़कीर गुलाम जान डाहिरी, राना मज़र इक़बाल, लेडीज़ विंग जे शहरबानो रांझियाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त PP हुकूमत नाकाम थी चुकी है। PP सरकार जे वज़ीरनि मशीरनि सिंध खे लुटी तबाह करे छॾियो। सिंध जा हज़ारे ॿोॾ मुतासिर बेयारो मददगार बणियल हिननि चयो त सिंध हुकूमत संदसि का बि वार न पई करे। PP तरफ़ां करायल APC ज़रदारी लीग जे करप्शन बचाइण जे लाइ कोठाई वई है, जंहिंजो को बि फ़र्क़ु नथो पवे। जॾहिं त तालका बार बरिया सिटी जे अॻुवाण एडवोकेट पीर माजिद सिद्दीकी पंहिंजे साथियुनि समेत पाकिस्तान मुस्लिम लीग में शमुर जो ऐलान कयो। इन मौक़े ते फ़कीर जान डाहिरी सदारती ख़िताब कंदे चयो त ज़िले नौशरो फेरोज़ जूं अहम सियासी शख़्सियतूं राब्ते में आहिनि, जल्द इहे फंक्शन लीग में शामिल थींदियूं। हिन चयो त जल्द मरकज़ी क़यादत ज़िले जो दौरो कंदी। जॾहिं त जलसे में आयल मरकज़ी अॻुवान तोड़े महिमाननि ते गुल निछावर करे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।